हिकिड़ा राजा हुया, राम जी जा भक्त हुया। उन्हनि जो नालो हुयो राजा कुलशेखर। छा नालो भाई? कुलशेखर। ॾाढा धर्मात्मा हुया, ॾाढो पुण्य कंदा हुया, ॾाढी भक्ति कंदा, ऐं राम जी सां त अनन्य प्रेम हुयो, ॾाढो प्रेम कंदा। रोज राम कथा ॿुधंदा, रोज। हिकिड़ा संत जी पंडित जी हूंदा, उन्हनि खे रोज उहे राम कथा ॿुधाईंदा, ॾाढी प्रेम सां, ॾाढी भाव सां कथा श्रवण कंदा। ऐं एॾी उन्हनि ते कृपा हुई कि कथा ॿुधंदे ॿुधंदे वो मानसी भाव में हली वेंदा, यानी उन कथा में शामिल थी वेंदा। भाई राम जी कोई कथा थी हले तो उन्हनि खे लॻंदो मां राम जी सां गॾु ई आहियां, उन लीला में शामिल आहियां। एॾे भाव सां ॿुधंदा, रोअंदा हुया। कई बार त ईअं थींदो, कोई भावुक प्रसंग ईंदो रामायण जो, त संत उनखे ॿुधाईंदा ई न हुया, छो जो हे वरी रोअण लॻंदो, हिन जी समाधि लॻी वेंदी, तंहिंखां अॻिते वध भईया। उहो प्रसंग ई न ॿुधाए, उहो कथा ई न ॿुधाए उनखे। हिकु बार जी ॻाल्हि, कथा कंदे कंदे कथा ॿुधायूं संतन कि भगवान रघुनाथ जो युद्ध थियो। खरदूषण जेके हुया, सूर्पणखा जा भाउ हुया न जेके, रावण जा बि भाउ, खरदूषण, उन्हनि सां भगवान जो युद्ध थियो। त कथा में ॿुधनि पिया कि भगवान रघुनाथ अकेला बीठा आहिनि, खरदूषण आया आहिनि पूरी सेना वठी करे, ऐं भगवान वीचारा कोमल रघुनाथ जी ऐं लक्ष्मण जी आहिनि। इहो कथा ॿुधंदे ॿुधंदे रोअण लॻो। हाणे ॿुधंदे ॿुधंदे गुस्सो आयो। कथा मां विच मां उथी करे पंहिंजे घोड़े ते वेठो, ऐं पंहिंजी सेना, राजा हुयो न, पंहिंजी सेना तैयार कई। चई हलो भैया। अरे काॾे हलो महाराज? चई राम जी जो युद्ध थियो आहे। चओ जय श्री कृष्ण। पोइ संतन सम्झायो, चई भैया ये त्रेता युग जी ॻाल्हि आहे, तूं काथे हाणे कलयुग में रहण वारो, वे वे वे। जॾहिं हुनजो भाव शांत कयो त चैन आयो कि ठीकु आहे, वरी कथा ॿुधण लॻा। त संत उनखे भावुक प्रसंग कोई ॿुधाईंदा ई न हुया, न त निकिरी वेंदो। उनखे एतिरो बि सुध न हूंदी कि मां हिन महिल कलयुग में आहियां, त्रेता युग में राम जी आया। हिकु बार ग़लतीअ सां संतन सीता हरण जो प्रसंग ॿुधाए छॾियो। चओ हरे राम। ध्यानु ॾिजो, ॾाढी प्यारी घटना। हिकु बार संतन खे ध्यानु न हुयो, संत बि भाव में हुया। हिकु बार उन्हनि इहो ॿुधाए छॾियो कि उहो ॾिसो दुष्ट रावण जेको आहे उहो आयो ऐं सीता मैया जो हरण करे वियो। बस एतिरी सी ॻाल्हि उन्हनि ॿुधी त रोअण लॻा, छटपटाइण लॻा, जार जार रोअण लॻा। कथा मां उथी विया, वरी निकिरी विया। संतन खां पुछियो कहिड़ी कथा ॿुधायो, काथे हरण थियो? चई रावण हरण करे सीता मैया खे लंका वठी वियो। बस लंका जे तरफ़ वधी विया। चओ हरे राम। वेंदा विया रोंदा रोंदा रोंदा, इहो दुष्ट रावण पापी मुंहिंजी माता सीता जो हरण करे। रघुनाथ वीचारा उनखे ॻोल्हींदा हूंदा। समुद्र जे किनारे पहुची वियो, जाते भगवान पुल बणाई पत्थरनि जी, उते पहुची वियो। रोंदे रोंदे सुध बुध खोइजी वियो। हाणे पाणीअ ते बि हलण लॻो, पाणीअ जे अंदरि वञण लॻो समुद्र जे, कि मां त वेंदुमि लंका, उन रावण खे चङी तरह ॿुधाईंदुमि। इहो भाव ॾिसी करे भगवान न रही सघिया। चओ हरे राम। भगवान साक्षात उते रघुनाथ ऐं माता सीता प्रकट थी वई। ऐं अची करे भगवान गली सां लॻायो। भगवान चयो भी भैया भी काॾे तो वञे? अरे प्रभु तव्हां हिते, माता सीता हिते। ओ त संत ॿुधाइनि पिया कि सीता हरण थी वियो आहे ऐं रावण वठी वियो आहे। भगवान चवण लॻा रे भाई तूं केॾो भोलो आहे, उहा कथा त्रेता युग जी आहे, हिन महिल कलयुग हली रहियो आहे। जॾहिं रघुनाथ जी सम्झायो त सम्झ में आई। भगवान खे उन्हनि प्रणाम कयो ऐं भगवान खे चवण लॻा प्रभु अॼु मूं ते कृपा कई अथव। कीअं भला? तव्हां त चङनि भलनि खे दर्शन न ॾींदा आहियो, सालो साल तव्हांजी कोई भक्ति कंदो आहे, तॾहिं बि कोई गारंटी न आहे तव्हां दर्शन ॾींदा आहियो कि न, कंहिं ते इहे कृपा कंदा आहियो कि न। जन्म ई गुज़री वेंदा आहिनि, पर तव्हांजो दर्शन ज़रूरी न आहे संभव थी वञे। अॼु मूं ते कीअं कृपा कई अथव? तॾहिं भगवान रघुनाथ चवण लॻा अरे भैया कथा ॿुधण जी जेकी कला तो में आहे उहो ॿिए कंहिं में नज़र न आई आहे। चओ हरे राम। तूं जहिड़े भाव सां कथा ॿुधी आहे उहो भाव ॾिसी करे मां प्रसन्न थी वियो आहियां। चओ जय श्री कृष्ण। कथा ॿुधण ॾाढी वॾी कला आहे। श्री कृष्ण गोविंद।